अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पंजाबेरी ड्रामे में छा थींदो। जाकिर खान हाणे जाबिर खान मथां हमलो करे पलू जो प्लान वठंदो। शिकू हाणे जाबिर वारनि खे धमकाईंदो। सांवल खान हाणे कासिम खे ॻोल्हींदो रहंदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी अपडेट ऐं छोटी वीडियो में ॾियण वारो आहियां। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल में जमा लिखियल लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को अवां जो बेल आइकन करंदो काफ़ी असांजी हौसला वधंदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अवां जो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहानी अपडेट की तरफ। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त जाकिर खान जेको आहे जाबिर खान खे धमकाईंदो। जाबिर खान खे चवंदो त तव्हां बि मुंहिंजा दुश्मन आहियो ऐं सिको बि मुंहिंजो दुश्मन आहे। अगरि जेकॾहिं इहा खून तव्हांजे मथां ज़ाहिर थी ऐं अगरि ॾोही तव्हां निकितो त पोइ तोखे ऐं रूंडे खे मां कॾहिं बि बख़्श न कंदुसि ऐं सिकू वारे भाउ वलू जो हर हाल में तव्हां खां पलांद कंदुसि ऐं तव्हां खां ज़रूरु पलांद वठंदो। इहो तव्हां सां मुंहिंजो वाइदो आहे। जाबिर खान चवंदो त जाकिर खान तव्हां थोरो सबर कयो, इहे ॻाल्हियूं ज़ाहिर थी वञनि। अगरि जेकॾहिं ॻाल्हियूं असांजे मथां ज़ाहिर थी त पोइ भली तव्हां असांखे मारे छॾियो या असांखे सज़ा ॾियो, इहो तव्हांजे मथां हूंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त सिकू जेको आहे जाबिर खान खे धमकाईंदो। जाबिर खान खे चवंदो त अगरि जेकॾहिं जाकिर खान मूंसां इंसाफ़ न कयो ऐं मुंहिंजो पलांद न खईं त पोइ मां हर हाल में तव्हां खां पंहिंजो पलांद कंदुसि, पंहिंजे भाउ जो ऐं पंहिंजे भाउ जे कातिलनि खे ज़रूरु मारींदुसि ऐं उन्हनि खे पंहिंजे अंजाम ताईं पहुचाए दिलि जो ठाह थधो कंदुसि। उनजे क़बर खे पोइ सुकून मिलंदो। ईअं कॾहिं बि सुकून नथो मिली सघे। उनजे करे मां हर हाल में तव्हां खां पलांद वठंदुसि ऐं तव्हांखे पंहिंजे अंजाम ताईं पहुचाए सभु हिसाब किताब पूरा कंदुसि। जाबिर खान चवंदो त सिकू तोखे मुंहिंजे ज़बान मथां भरोसो करणो पवंदो त असां वलू खे नाहे मारियो न ई असां उनखे घोटा ॾिना आहिनि। असां तोखे हाणे मुंहिंजे ज़बान मथां एतबार करणो पवंदो। अगरि जेकॾहिं तूं मुंहिंजे ज़बान मथां एतबार न करींदस पोइ दुश्मन असांजे विच में फ़ाइदो वठी ऐं असांखे विड़ाए वेंदा। असां जेको आहे हिते विड़ी हिते मरी वेंदासीं। ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसो त सांवल खान जेको आहे सिकू जे पसू जे पोयां वेंदो रहंदो ऐं कासिम खे हथ करे अची जाकिर खान जे अॻियां फिटो कंदो ऐं पोइ जाकिर खान जेको आहे उनखे सज़ा ॾींदो ऐं पोइ उनखे भॼण जो मौक़ो वरी न मिलंदो। दोस्तों उम्मीद है कहाणी आई असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।